मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिलकर अज असां क्लास चौथे जो सबक टियों पढ़ंदासूं। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा मक्का शरीफ जी एक मुअज़्ज़िज़ वापारी ख़वील जी अकेली न्याणी हुई। पीउ जी वफ़ात खां पोइ सॼी मिल्कियत संदसि विरसे में आई। बीबी सगोरी नहायत रहमदिल ऐं अक़लमंद हुई। सोहिणी किरदार जे करे खेसि ताहिरा जे लक़ब सां सॾींदा हुआ। पीउ जी वफ़ात खां पोइ बीबी सगोरी वापारु जारी रखियो। हू होशियार ऐं ईमानदार माण्हुनि खे बाहिवारे ते माल ॾेई शाम ऐं यमन ॾांहुं वापार लाइ मोकिलंदी हुई। उन ज़माने में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो ईमानदारी ऐं सचाई जे करे मशहूरु हो, बीबी सगोरी खेनि घुराए शाम मुल्क ॾांहुं वापार लाइ वञण जी आछ कई, जेका पाण क़बूल कयाऊं। बीबी सगोरी साणनि गॾु पंहिंजे ग़ुलाम मैसरा खे बि मददगार करे रवानो कयो। मैसरा वक़्त ब वक़्त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अख़लाक़ ऐं ईमानदारी बाबति बीबी साहिबा वटि तमामु घणी साराह कंदो हो, जंहिं जो बीबी सगोरी ते तमामु घणो असरु थियो। जीअं त पाण बेवा हुई, तंहिं करे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾांहुं शादी जो पैगाम मोकिलियाईं, पाण सगोरनि इहो पैगाम ख़ुशीअ सां क़बूल कयो। उन वक़्ति बीबी सगोरी जी उमिरि 40 साल ऐं पाण सगोरनि जी उमिरि 25 साल हुई। शादी खां 15 साल पोइ 40 सालनि जी उमिरि में पाण सगोरनि खे अल्लाह ताला तरफ़ां नबूवत मिली। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं इहा ॻाल्हि बीबी सगोरी खे ॿुधाई त पाण हिकदमि ईमान आंदाई। औरतुनि में सभ खां अवल बीबी साहिबा ईमान आंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बीबी खदीजा रज़ियल्लाहु अन्हा मुंहिंजी बीबियुनि में सभिनी खां बहितर हुई, छो त जॾहिं माण्हू मूं खे नबी करे न मञींदा हुआ, तॾहिं हिन मूं ते ईमान आंदो। जॾहिं मूं वटि कुझु बि न हो, तॾहिं पंहिंजे माल सां मुंहिंजी मदद कयाई। अल्लाह ताला हिन मां मूं खे औलाद अता कयो। पाण वधीक फरमायाऊं त मूं खे को बि अहिड़ो ॾुखु न पहुतो जेको संदसि ॻाल्हियुनि सां हल्को ऐं आसान न थियो हुजे। बीबी सगोरी जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इस्लाम सां सची मोहबत हुई। पाण सगोरा ॿ साणनि घणी मोहबत कंदा हुआ। बीबी साहिबा 65 वरे जी जमार में वफ़ात कई। संदसि वफ़ात खां पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हमेशा खेनि यादि कंदा हुआ। ॿारो चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हांखे वधीक वीडियोज़ जी अपडेट मिलंदी रहंदी।